लूका अध्याय 14। फरीसीअ जे घर में येशू। हिक सबत जे ॾींहं ते येशू कंहिं फरीसी अधिकारीअ जे घर रोटी खाइण वियो ऐं हर कोई हुन खे ॾाढो ध्यान सां ॾिसे पियो। उते हिकु माण्हू येशूअ जे साम्हूं आयो जंहिंजूं टंगूं ऐं ॿाहूं सुॼियल हुयूं। इन ते येशूअ धर्मशास्त्रियुनि ऐं फरीसियुनि खां पुछियईं, छा असांजी व्यवस्था में सबत जे ॾींहं ते बीमार खे ठीकु करणु सही आहे कि न? पर उहे चुप रहिया। तॾहिं येशूअ उन माण्हूअ जे मथां हथ रखी संदसि खे ठीकु कयईं ऐं उन खे मोकिले छॾियईं। तॾहिं येशूअ उन्हनि खे चयईं, अगरि तव्हांजो पुटु या ढॻो सबत जे ॾींहं ते कंहिं खॾे में किरी पए त तव्हां मां अहिड़ो केरु आहे जेको उन खे ओॾीमहिल ई ॿाहिरि न कढंदो? पर उहे इन जो कोई जवाबु न ॾेई सघिया। निवड़त ऐं महिमान नवाज़ी। जॾहिं येशूअ इहो ॾिठो कि आयल महिमान कीअं पंहिंजे लाइ अॻियां अॻियां मुख्य जॻहियुनि खे था चूंडनि, तॾहिं येशूअ उन्हनि खे इहा मिसाल ॾेई चयो, जॾहिं कोई तव्हांखे शादीअ जे दावत में अचण जो न्योतो ॾे त उते तव्हां कंहिं मुख्य जॻहि ते न वेझो, छोकी थी सघंदो आहे कि उन तव्हां खां बि कंहिं वधीक मान वारे माण्हूअ खे न्योतो ॾिनो हुजईं, ऐं जंहिं माण्हूअ तव्हां ॿिन्हिनि खे न्योतो ॾिनो आहे उहो तो वटि अची करे चए कि इन खे हिते विहणु ॾे, त पोइ तोखे शर्मसार थी करे पोयां वञी विहणो पवंदे। पर जॾहिं तोखे न्योतो मिले त उते सभिनीनि खां पोयां वञी वेझे, त जंहिं तोखे न्योतो ॾिनो आहे अची करे तोखे चए, मुंहिंजा दोस्त हल अॻियां हली वे। इन सां जेके ॿिया महिमान तोसां गॾु वेठा आहिनि उन्हनि जे अॻियां तुंहिंजो मान थींदो, छोकी जेको पंहिंजे पाण खे वॾो थो सॾाए उहो नंढो कयो वेंदो, ऐं जेको पंहिंजे पाण खे नंढो थो करे उहो वॾो कयो वेंदो। उन खां पोइ येशूअ पंहिंजे न्योतो ॾियण वारे खे बि चयईं, जॾहिं बि तूं दावत जो न्योतो ॾीं त पंहिंजे दोस्तनि, भाउरनि, मिट माइटनि, शाहूकार पाड़े वारनि खे न सॾु कराइजे। किथे ईअं न थिए कि उहे बि तोखे न्योतो ॾियनि। ईअं करण सां तूं जेको कुझु कयो आहे उन जो कोई फ़ाइदो न रहंदो। पर जॾहिं तूं दावत ॾीं त कंगालनि, लूलनि, लंगड़नि ऐं अंधनि खे न्योतो ॾिजांइ, तॾहिं तूं धन्य थींदे, छोकी उन्हनि वटि तोखे वापसि मोटाइण जे लाइ कुझु बि कोन्हे, ऐं पोइ धर्मियुनि जे मौत मां जी उथण ते तोखे इन जो इनाम मिलंदे। वॾी दावत जो मिसाल। येशूअ सां गॾु रोटी खाइण वारनि मां कंहिं हिकिड़े माण्हूअ इहो ॿुधी हुन खे चयईं, धन्य आहे उहो जेको परमेश्वर जे राज्य में रोटी खाईंदो। येशूअ उन खे इहो मिसाल ॾींदे चयईं, कंहिं माण्हूअ हिकु ॾाढी वॾी दावत ॾियण जी तयारी कई ऐं उन ॾाढनि ई माण्हुनि खे न्योतो ॾिनई। पोइ जॾहिं रोटी तयारु थी वई त उन पंहिंजे कंहिं दास जे हथां जंहिंखे उन न्योतो ॾिनो हुई उन्हनि खे चवाए मोकिलियईं, अचो हाणे रोटी तयारु आहे। पर उहे सभु माण्हू हिक ॿिए जे पोयां बहानो करण लॻा। पहिरें ॼणे उन दास खे चयो, मां हिकु खेत वरितो आहे ऐं ज़रूरी आहे कि मां वञी पहिरियों उन खे ॾिसां। इन करे मां तोखां विनती थो कयां कि तूं मुंहिंजे तरफ़ां उन खां माफ़ी घुरी छॾिजांइ। ॿिए ॼणे उन दास खे चयो, मां डगनि जा 5 जोड़ा वरिता आहिनि ऐं मां उन्हनि खे जांचण थो वञां। इन करे मां तोखे विनती थो कयां, तूं मुंहिंजे तरफ़ां हुन खां माफ़ी घुरी छॾिजांइ। टे ॼणे उन दास खे चयो, मां हाणे अञा नई शादी कई आहे, तंहिं करे मां न अची सघंदुमि। उन दास मोटी करे उहे सभई ॻाल्हियूं पंहिंजे मालिक खे चई ॿुधाईं। इहो ॿुधी मालिक गुस्से में अची पंहिंजे दास खे चयईं, झटि कर ऐं वञी नगर जे बाज़ारुनि ऐं गिटियुनि मां कंगालनि, लूलनि, अंधनि ऐं लंगड़नि खे हिते वठी अचु। उहो दास वियो ऐं मोटी अची पंहिंजे मालिक खे चयईं, जीअं तूं आज्ञा ॾिनी हुई असां ईअं ई कयो, पर तंहिं हूंदे बि अञा जॻहि बची आहे। इन ते मालिक पंहिंजे दास खे चयईं, रोडनि ऐं फुटपाथनि ते वञ ऐं माण्हुनि खे मनाए करे वठी अचु, जंहिंसां मुंहिंजो घर भरिजी वञे। छोकी मां तव्हांखे चवां थो कि जंहिंखे बि पहिरियों दावत में न्योतो ॾिनो वियो हो उन्हनि मां कोई बि मूंसां गॾु रोटी न खाई सघंदो। चेलो ठहण जी क़ीमत। हिकु दफ़े वॾी भीड़ येशूअ सां गॾु हली रही हुई। तॾहिं हुन पोयां मुड़ी करे उन्हनि खे चयईं, अगरि कोई मुंहिंजो चेलो ठहणु चाहे ऐं मूंखां वधीक पंहिंजी जान ऐं पंहिंजे माता पिता ऐं ज़ाल, ॿार ऐं भाउर ऐं भेनरुनि खे तो प्यारु करे त उहो मुंहिंजो चेलो ठहण जे लाइक़ु कोन्हे। ऐं जेको बि पंहिंजो क्रूस खणी करे मुंहिंजे पोयां न हले उहो बि मुंहिंजो चेलो न थी सघंदो आहे। तव्हां मां अहिड़ो केरु आहे जेको मीनार ठाहिणु चाहे ऐं पहिरियों वेही करे ख़र्च जो हिसाब किताब न करे कि मां उन खे पूरो करे सघंदुमि या न? छोकी अगरि उहो हिसाब किताब करे बिना मीनार जी बुनियाद विझे थो ऐं उन खे पूरो नथो करे सघे त इन ते सभु ॾिसण वारा उन जी ठठोली करे चवण लॻंदा, हिन माण्हूअ बुनियाद त विधी पर मीनार खे पूरो न करे सघियो,
या अहिड़ो केरु राजा आहे जेको ॿिए राजा सां लड़ाई करणु वञे पर उन खां पहिरियों पंहिंजे सलाहकारनि सां गॾु वेही करे सोच वीचार न कंदो कि जेको राजा 20,000 सैनिक खणी असांजे मथां चढ़ाई करण जे लाइ अची रहियो आहे त छा असां पंहिंजे 10,000 सैनिकनि सां गॾु उन जो सामनो करे सघंदासीं या न। अगरि उहो वीचार करण खां पोइ इन नतीजे ते पहुचे कि मां उन जो सामनो न करे सघंदुमि त उहो उन राजा जे ॾाढो परते हूंदे ई पंहिंजनि राजदूतनि खे उन राजा वटि मोकिले करे संदसि खां मेल मिलाप करण जूं शर्तूं पुछंदो। सो ईअं ई जेको बि तव्हां मां पंहिंजो सभु कुझु त्यागे न छॾे त उहो मुंहिंजो चेलो न थी सघंदो आहे। बेस्वादी लूण जो मिसाल। लूण त सुठो आहे पर जॾहिं हू पंहिंजो सवादु विञाए थो छॾे त पोइ भला तव्हां उनखे वरी कहिड़ी शइ सां स्वादिष्ट कंदव, छोकी बेस्वादी लूण न त ज़मीन जे ऐं न ई भाण जे कमु ईंदो आहे। उनखे त माण्हू ॿाहिरि फिटी करे छॾींदा आहिनि। जेको ॿुधो था उनखे सम्झो।